ओहो अल्लाह यहाँ तक मुझे मौला सब दिनों में मूसा कर्जा भरते न आऊँ तो कारण की तैयार करे स्कूल पे आऊँ मोकलियाँ पोचियो पे आऊँ दिया कुआरी पे आऊँ दिया तो 5 मिनट बड़ी मोबाइल खड़ा थी तो सपने की अख में आऊँ आया हाँ तो मोबाइल चला वो केड़ो दो कयो जमाने थे वाह ससे जी खिदमत आऊँ करा बाकी एॾी मेहनती औरत उनखे एॾो परेशान था कनि इहो केरु आहे जो तोखे परेशान थो करे तव्हांखे छा ॿुधायां मुंहिंजो घर वारो न मूंखे पाए ई नथो तोखे भाई कोन थो नथो पाए त पोइ छॾ न अहिड़े मुड़ुस खे अहिड़े मुड़ुस मां जान छॾाए असीं वेठा आहियूं न तोखे माना हर ॻाल्हि में तोखे तकलीफ़ कोन ईंदासीं मोबाइल वठी ॾींदुसि सॼो ॾींहुं मोबाइल ते हलाइजी ॿोहरी पाऊं ॾींदुसि मानी पियो खे पचायूं खाराईंदुसि खाऊं पाऊं धुंदुसि तूं घबराई छो थी न मूंखे हिकिड़ो हफ़्तो छॾे ॾिनो माइटनि ॾे अब छा करियां हिकिड़ो हफ़्तो तोखे माइट नथो छॾे न साल थी वियो माइट वेही ई कोन्हे अहिड़े मुड़ुस खे गोली भरे हणिजे जेको तोखे हिकिड़ो ॾींहुं बि घर नथो मोकिले बसि तूं ईअं कर उनखे अॼु खां पोइ तलाक ॾे 6 महीना थिया हिकिड़ो कपिड़े जोड़ो कोन वठी ॾिनो कपिड़ा कोन वठी ॾींदी आहे बाक़ी हक़ीक़त आहे मूंखे हेसि ताईं बि धप अचे तोखे 6 साल इहे ई कपिड़ा थिया पर हाणे तूं घबरा न आऊं आहियां न बसि हिकु दफ़ो त मां हफ़्ते पार्लर में वियो पार्लर ते कोन वठी वियो पार्लर ब्यूटी पार्लर ब्यूटी ब्यूटी पार्लर जी त हुन तोखे ज़रूरत कान्हे तूं एॾी ख़ूबसूरत ईअं पर आऊं वेठो आहियां न तोखे ब्यूटी पार्लर छा तोखे तूं पंज ब्यूटी पार्लर ते वञी उहो त ॾिसण वारी अख हुजे न हुन मूं वटि ॾिसण वारी अख आहे ई कोन अल्लाह सदके वञा पोइ तूं पंहिंजी अख सां ॾिस न असांखे बि त ॾिस न बेटा मूंसां जेकर तूं पंहिंजे मुड़ुस खे तलाक ॾी मूंसां शादी करी ऐं तोखे ख़ुशि रखंदुसि इज़ी लोग छा अरे तोखे जेको जेके पैकेज चवंदी सभु कराए ॾींदुसि 10,000 रुपया पोइ अॼु त कोन्हे हिकिड़ो 2 ॾींहं छॾ शाम जो कोशिशि कंदुसि हा पोइ इहो थोरो चहिरो मूंखे ॾेखार चांदी मामा मूंखे ॾियण लाइ तो 500 रुपया कोन्हनि मां 10,000 शाम जो ॾींदुसि